मुझे मिठाई नूरी अम्मा 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 मुझे आज़ार न छो ॾियणो हुई नूरी नूरी मां वञा न शोएब तुम वे असांजे ॻोठ जो तो लगे। हाँ मां इन मुझी हयाती बचाई आहे ॼण त मूंखे ख़रीद करे छॾियो अथई। न नूरी फर्ज़ समझी ये कयो ॿ अखर पेट में आहिनि अखरनि जी सान्या मूंखां सवाब जो कमु करायो। ईअं मां भी समझा न नूरी। मासी हवेली जी छत तां किरी पई ऐं मां वयोमांसि त उते कुंड में पई हुई। घबराए पई ख़ौफ़ में वतल हुई ऐं मां उनखे संदसि सहारो ॾेई खणी आयुसि। मूंखे मामले जी थोरी घणी सुध हुई पर उन हूंदे बि संदसि ख़्यालु रखियो। ख़ौफ़ में हुई मूं खेसि यकीन ॾियारियो। थोरी हलण जहिड़ी थी त वठी आयो आंसि। मुंहिंजी भारत अथव नेक नियती ऐं नेकी कॾहिं नांग थी ॾंगींदी आहे। मूंखे तोते न पर नूरीअ ते भरोसो आहे। मां हलां थो। अम्मा शोएब खे चांहि न महिरबानी खुदा हाफ़िज़। नूरी अम्मा 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 मुझे बेटी मेरा लाल जी रही सर। मेरा लाल चक्कर था अचनि। रत घणो वड़ो आहे ऐं डॉक्टरनि जी कोशिशुनि सां बंदि थियो आहे। रही सर ॿ धक हिकु ई हंधि लॻा आहिनि। अॼु जो बचाव आहे। थाने ते इतलाह त न ॾिनो अथई न? ॾियणो पियो न त डॉक्टर अस्पताल में दाख़िल करण लाइ तयार ई न हुया। इन्ही करे ज़फ़र जो नालो ॾियणो पियो। छो ॾिनी नालो यार मीरल? रही सर चयो न तव्हांजी हयाती अहम सम्झुमि। सूबेदार ज़िद कयो त नालो ॾियणो पियो। दादन जो नालो ॾियां शाहबाज़ सां दुश्मनी ज़ाहिर न थियां। शाहबाज़ भी ईअं कयो ऐं तव्हां बि ईअं कयो। समझ में नथो अचे रही सर। दुश्मनी त दुश्मनी सही। माण्हू ॿुधनि त भले ॿुधनि लिक छा जो था कयो। राज खे बि ख़बर आहे त तव्हां पाण में ठाहोड़ी न आहियो। सरकारी या कानूनी तरह नथो चाहियां। करणी पवंदी रईस करणी पवंदी। इहो बि दबाव वधंदो शहबाज़ ख़ान ते। तूं मुड़सी करी है न त ही ॾींहं ॾिसणा न पवना। ॿियनि माण्हुनि जा नाला ॾियो। ओरेस नाला ॾेस त जबल मथा करेस जवाबदार गुम थिएस। तूं कंहिंजे मथां किरंदे
वो मरंदो सही। मीरल ने खबर कना जोशन ज़फ़र खे छॾियो सूबेदार साहब। ज़फ़र खे छॾियूं? हाँ, मीरल खां ग़लती थी आहे। मुंहिंजो शक दादन में आहे, पक करे नालो ॾींदुसि। रईस, असां FIR दर्ज करण लाइ बयान वठण आया हुआसीं। ॾिसना लॻे थो त पुलिस परहेज़ खां ॾे वई आहे। मां बि इहो ई थो सम्झां क़ासिम। हल त वापसि हलो। हले गुड़ा नना मेहनत छुटक। रईस पाणे तुंहिंजो वीलो पूरो कंदो। हल हाणे हल। ये हमरा के गाड़ी हलाइण नथी अचे न त ॿियो को हमला रख या पाण गाड़ी हलाए। तो सॼी उमिरि जहाज़ हलाया आहिनि, ईअं न? वो ॼाणी वाणी हमरा खे ईअं करण लाइ चयो त जीअं पंहिंजे वजूद जूं ठिगड़ियूं ॻोल्हे न सघी। वात खे लगाम दे शहबाज़ खान। मूंखे घोड़े जो वामार ॾींदो या न? नाहे मुड़े यो वामार। संभाले ॻाल्हाए बहराम खान, न त ज़मीन न पेरनि हेठां निकिरी वञई। बहराम भूल जो किलो संभाल जाए, मता पट ते पेर न खुपनी। तोखे वामार ॾियणो पवंदो। घोड़ो तुझे तंबेले में पहुची पोइ तां गायब थियो आहे। खबरदार रेस, संभाल पाण खे। तू न ॻाल्हाए, संभाल पाण खे। खबरदार गोर कि पहले भी नहीं। खबरदार अचे थी। बहराम खान रोक पंहिंजनि खे, न त पालक वांगुरु पन पन न थी वञनि। ओए रोक तूं बि पंहिंजे खे, त कपा वांगुरु कपतिजी न वञी। जेकॾहिं मूंखे घोड़े जो वावार न मिलियो त रतो शाह जो ज़िम्मेवार तूं हूंदे। अच बगन, अच जाए वहार जे लाइ त पतो पइजी वेंदुई। बादल बचाव तो थियो अथसि न? हाँ, रब वॾो आहे, पर मयारत अची वई न जो संभाले न सघियसि। दर बदर थी वई। हाँ बादल, असीं ॼाणूं था त तो हर लिहाज़ खां निभायो आहे ऐं कोशिश बि कई आहे, पर जेको नसीब खां नथो मुंहुं मोड़ियां, पर हथ जी लॻीअ जो हिसाब वठंदुसि। असां तोसां हर ॻाल्हि में ॿधल आहियूं बादल। हुकुम कंदे हाज़िर हूंदासीं। ज़फ़र त ॿुधंदे ई ज़िर थी वेंदो। ज़िर छा थींदो? हिन वक़्त ताईं हुन जो साथ ॾिनो आहे जंहिं कयो आहे। मतलब त मूंखे 100 सैकड़ो शहबाज़ जी शरारत थी लॻे। बेहंद न किरी हवेली जी दीवार वटि कीअं किरी? चई पियो न त को ॿियो खणी आयो, मता उहो हुजे। उहो बि परे नाहे, साबित थियो त न रहंदो। पर जे शहबाज़ जे चवण ते हुन ईअं कयो हुजे त पोइ? बादल सब्र कर, ज़फ़र अचे त सभु सलाहूं थी। असुल ने ॻाल्हि जो तर लहिबो, छो त क़ासिम करंट आहे। कोन कंदो क़ासिम, कोन अथसि करंट। बद एतमादी न कर बादल। बद एतमादी नाहे, पर शातिर न वझ ॾींदो आहे न ओत ॾींदो आहे। शहबाज़ जी तबियत में शामिल आहिनि।
असां अजायो दादन ते उछलियो असुल शहबाज आहे पर लड़ियासीं दादन सां। जे शहबाज खान आहे न त पोइ सिधो ॻाल्हाइबुसि। कान कढंदो त कान कढंदासूंसि, न कढंदो न इज्जत नंगई नामूस खां मथे न आहे। अम्मा तो बादल खे छो ॿुधायो शोएब जो? बादल खां लिकाइण गुनाह समझ नूरी, हुन नेक नियतीअ सां निभायो आ। अम्मा शोएब जे लाइ को मसलो न थिए। मां आहियां न, घबराए न। तूं सॼी कहाणी ॿुधाई आ, अञा बि चवंदीसांस त शहबाज जो भोलो खेड़े। अथा साबर तूं? हा भेण, ये नूरी आहे न? हा दा। हा माशाअल्लाह, जान ही खूबसूरत थी वई आहे। नंढड़ी हुई त करड़ी मेरड़ी हूंदी हुई। तूं यको गुम थी वई, सारे ही न लधई त भेण मुई या बच्ची। असीं फुकरा सीलानी माण्हू खीसे जा खुटियल ऐं सदाई पैदल सफ़र में। लाल कलंदर जी ज़ियारत खां पोइ नेंग कंबर अली शाह जी ज़ियारत करण खां पोइ सिधो जबलनि मां वञी लाउतला मकान 2 साल रहियुसि। उतां विंदुर ऐं हब मां जबल झागींदे ससुई पुनूअ जे मज़ार ते 2 साल रहियुसि ऐं उतां सिधो हिंगलाज में मूंखे 4 साल गुज़री विया। अम्मा मामे जी ड्रेग वारा हवाला खोटंदा या न? भाण जे साबिर मिड़ी नालो आ, बाक़ी हवालनि में सब्र आहे ई कोन। हाणे सफ़र करे थकिजी पियो हां ऐं हाणे भेण सां ई रहंदुसि। सालनि जो थकल मां हाणे थकु त लाहियां। वरी ताड़ींदे मवालिन जा थाक। थाक न चओ भेण, ये फ़कीरनि जा उतारा हूंदा आहिनि। नूरी मानीअ बोरो हुजे त ॾे, बुखुनि ते पैदल निकितो हां। अदा नूरी ठीक नाहे, मां ॾिसां थी। अदी बोड़ कुछ सजी आणजा। मामा जेको हूंदो सो ई मिलंदो ई न। इते गंजा नूरी, जंहिं घर में नूरी उते उरी ऐं पूरी मुराद ॼाणे। मामा मूंखे तूं घूरे छो थो ॾिसी? बचड़ी सोनी झिरकीअ खे घूरे ई ॾिसणो पवंदो आहे न। सोनी झिरकी? हा न, सोन जो क़दुरु सोनारे खे, लोहार खे कहिड़ो क़दुरु। बाबा सही नवाज़ खे छंडण में न लोड़ियो हा। हिकु त नवाज़ कोताही कई ऐं ॿियो त नवाज़ सबूत हुयो। कंहिं वक़्त बि ॻाल्हि फाड़े सघे पियो। हिते ॻाल्हि फाटे आहे न, ये ॻाल्हि फाटे आहे त ज़फ़र वारा साथ ॾियण छॾे ॾियनि। हेलो जी ॻाल्हायां पियो। छा थियो जवाब खे? न एक्सीडेंट, रोड क्रॉस कंदे। ओह माय गॉड, जवाब शदीद ज़ख्मी आहे। बाबा से हैरान यार, जवाब लंदन में रोड क्रॉस कंदे गाड़ी टकराइजी वियसि। जवाब शदीद ज़ख्मी आहे। हौसलो रखो बाबा साईं, हौसलो रखो। यार गोहर, जवाद खान मुझो अकेलो वारिस आहे। विरसो उन ॾे त वेंदो। अल्लाह मालिक आरे से घबरायो न। बिला शक, पर मुझो त हिया अचिजी पियो आहे न।
फैमिली भी अॼु पई अचे ऐं हीअ ख़बर बि अॼु पई आहे। अल्लाह रहम कंदो रेस। हा पर यार आर्डर में सोराख़ थी वियो आहे। बाबा साईं परवाह न कयो, अल्लाह मालिक आहे। पर फोन कई जवाब ते क्लासमेट ए कहनो करे के पानी ते चओ। बाबा साईं मां भरे थो अचां। मुमल तोसां मुमल न ॻाल्हाए मूंसां। हलियो वियो हे त छो मोटी आहीं? तुंहिंजो सोचे मोटियुसि। मुंहिंजे लाइ सोचण छॾे ॾे। जेकॾहिं तो वटि ज़रो बि सम्झ ऐं अहसास आहे न त हलियो वञ हितां ऐं मां तुंहिंजी ॿीहर इहा सूरत न ॾिसां। मां त ॾिसण चाहियां थो न मुमल। मूंखे त तूं ॾिठे नथो वणे। मां हिते रहंदसि ई कोन। तूं हलियो वञ हितां। मुंहिंजे करे? तूं मुंहिंजे चाचे जो पुटु आहीं। मां हिते रहंदसि ई कोन। मूंखे रुगो थोरी वाहुर मिले। भले भले केॾी त ख़ुशि आहे। मां हितां हली वेंदसि। तूं मूंखे वञी त ॾेखार ऐं पाण तोखे करे ॾेखारींदसि। छा करे ॾेखारींदे पुफी? तूं अची वे। हा पुफी, परवेज़ ख़ान दादन खिलाफ़ केस दाख़िल करायो आहे। इन करे सूबेदार मूंखे छॾे ॾिनो। अदा ज़फ़र दादन तूं छो थी पुछी? ॾीस टे कन्या हिनखे ॾीस न। ही निभागी छोरी हिते असां वटि न आहे। हिन वीचारे जो सॼो साह उते अटकियो पियो आहे। तूं आईंस फेणस जे बहाने चोटो पियो आहीं। पुफी ईअं न चओ। बहानो को बि न आहे। भेण सॼो आहे भेण। हाँ इन जो मतलब त मूंखे सीढ़ी जी तो वटि अचणो पवंदो। मतलब इन भेणे जे रिश्ते लाइ ऐं पंहिंजे काज़िम पुट खे घोट बणाईंदसि। रो खणी ईंदसि, मिठाई बि खणी ईंदी सही। पुफी भेण मूमल जो राज़ ज़रूरी आहे। बाक़ी जेको तूं चाहे थी न इहो न थी सघंदो। पंहिंजी ज़ुबान बंदि रखंदो कर। इहा ज़ुबान। मूंखे कंहिंजे राज़ पे जी ज़रूरत न आहे समझे। मुंहिंजो राज़ पो हलंदो। मर्ज़ी जी मालिक आहियां। कुझु बि कयां राज़ पो वठ। राज़ पो ज़रूरी आहे। मथां लही आई आहे जो हुनजो राज़ पो वठां। विरल मूंखां को रंज रसियो अथई? न रहीस। पछतावा में आई? हा पछताव सां गॾु जे मन जी पाताल में जेका पीड़ा आहे न उन पी छॾियो आहे। पीड़ा? मूंखे जेको ख़दशो हो न रहीस सो थी वियो। विरल ख़दशा न कबान। हालतुनि आर ख़दशा पैदा थींदा आहिनि रहीस। मूं चयो पए न त नूरी शाहबाज़ खान वटि आहे। ज़ाहिर थी आहे। ख़ातिरी सां तो चवी? हा हवेली जी दीवार वटां मिली आहे। मूंखे दर्द जी कड़छी में उछलियो आहे शाहबाज़ खान। मां संदसि हयाती खारींदुसि। न मुंहिंजे दिल जो तारियूं उखेड़े छॾियूं आहिनि। बेबसी न ॾेखार मिरल। शहबाज़ सां निबिरबो। मां बेबस न आहियां रहीस। मां त मासी ख़दीजा जे घर वेंदे वेंदे रहिजी वियुसि। न करे सघियुसि हिम्मत। मां शाहबाज़ खान खे न छॾींदुसि। हरगिज़ न छॾींदुसि। अॼु मूंखे डॉक्टर फारिग कंदा पोइ तूं अची मूंसां उज़र ख़्वाही कजांइ। उज़र ख़्वाही न थींदुसि रहीस। लभंदो ई न। ज़ाहिर आहे परवेज़ ख़ान जो भाउ दुनिया में ई न रहंदो त तूं उज़र ख़्वाही बि न कंदे। लभे या न लभे तॾो त पिछाइबो न। मुंहिंजी इज़त गैरत ऐं प्यार खे ललकारियो अथसि। रहीस आराम ई वञी थियो। लॻे ईअं थो देरि कई अथईंसि। देरि इन करे कई अथसि जो
शहर वियो। इहा मूंखे ख़बर आ। उतां जो उल्को लाए पोइ वञी सुम्हंदो आ। अची वियो रईस। छा थियो आहे? रईस अगन खां पुछो। मां पाण थो ॿुधायां थी, पुछे छो? ॿुधाए। जेको सुराब फसलु कायो हो न, तो शहबाज खान लुणायो आ। ओए मूंखे थो ॿुधाई? ॿियो कंहिंखे ॿुधायूं किबला? लुणियल फसल खणी अचे ॿुधायां। वेही इंतज़ार करी जॾहिं मां चवायां। हाणे बि परे न आहे सरकारे। बगन जी सट बघड़ जो झट। त पोइ वञो भई सौराब खे वठी लुणियल सथरियूं खणाए थ्रेशर वहाए अनु खणी अचो। केर? मां या गुलाब। गुलाब? मुंबल आई न। मां केर भी हुजां, पर तूं ॿुधाए त तूं केर आहीं? मर्द घर में कोनन, मर्द घर में अचन त पोइ अचजांइ। मासा त मां या गुलाब, मासी दाणो जी भेण बशीरा जो पुट। हा हा याद आयो। तूं कॾहिं आई? ॿ टे ॾींहं थींदा मासी दाणो मोकिलियो आहे ऐं पार पता पुछी पोइ पहुतो आहियां। गुलाब मोटी वञ, तकरारनि जी वर न चढ़ी वञी। मासा त गुलाब खे तकरारनि जी तलवार खां न डिॼाए। दरवाज़ो खोल। मासा त हेकर मोटी वञ। जेका तुंहिंजी मर्ज़ी, पर मां तोखे वठण आयो आहियां। गुलाब ईअं मूंखे कोन छॾींदा। मां तोखे हिननि देवनि जे चंबे मां ज़रूर आज़ाद कराईंदुसि मूमल, ज़रूर। ये खबर काॾे वई हुई? इते ही हुयस। अची ॿाहिरां पई चई थी त इते हुयसि। सची ॿुधा केॾां वई हुई? मूंखे आवाज़ कननि ते पियो हो त जागी पियसि। कंहिंसां पे ॻाल्हाई? कंहिंसां बि न। ॿिलीअ खे ख़्वाब में चिचिड़ा। छा मां ॿिली आहियां ऐं मूंखे ॿिली थी चवी? मूं त न चयो। जेकॾहिं सम्झी थी त छा कयां? ख़ुदा जी कुदरत, हिन मेसड़ी बि मान कयो आहे। न चवंदी कर मेसड़ी, बाक़ी टिप्पणी चवां। हा सची ॿुधाए कंहिंसां हुई दरवाज़े ते? कंहिंसां बि न। ख्वाब लधो अथई शायदि। मूंखे त बेज़ार करे मायो अथई। अड़जी वई आहियां तो मां। हजाई इहो कीअं थी ॻाल्हाए मां सां? तोखे ख़बर न आहे त कासिम करनि था? त पोइ विझणीसीं असां त जान छुटे मुंहिंजी। अंटे रखियो जानो। तोखे ख़बर न आहे त कासिम बि करनि था? खाने या मारे हलाणे तूं बुरुगो कासिम करंट खारे या मारे ऐं मूंखे मारे हणी से करंट कोई समझई न रुगो कासिम करंट। अम्मा माण्हू खिलंदा, माण्हू न आहिनि खिलाणा। भेण तो वटि 50 रुपया हूंदो? न। तूं बि मूं वांगुरु सफ़ा ठल ते आई। तूं मर्द आहीं, वञी का मज़दूरी करे। वाह दी वाह, हिन उमिरि में का मूंखे मज़दूरी पुॼंदी? न थई ॾियणा त खणी न। 50 रुपया का वॾी ॻाल्हि आहे? न हूंदो त किथां ॾींदा सदा? लाहौतीअ जो मौला मालिक आहे। बाक़ी धी नूरीअ लाइ मूं सोचियो आहे। मुंहिंजो व्याज बि लही वेंदो ऐं नूरी बि बिलायती थी वेंदी। व्याज? नूरी बिलायती? छा थो चवीं अदा? पुराणो व्याज आहे थी। मवालिड़ी माण्हू वर्त में 10,000 यको गुम थी वियुसि। हाणे उहे वधी 3 लख थी विया आहिनि व्याजी वरियाम जा। तूं नूरीअ खे व्याज में ॾींदे? वाह जो भाउ भाणजी भरजलो थी आयो आहीं। हाणे बि उन आसिरे ते 2-3 रुपया वरिता हथ में इहो रिश्तो ज़रूर थींदो। मासी ये केरु आहे? तूं केरु आहीं
जो मुझे भेड़ जे घर में गिरी पियो आई। मामा मामा ही बादल आ जे सिर जो सांगो लाए पांजन वांगुर असांजो ख्याल रखियो आ। मां तुझो मामू आ, बादल आया ककरा वनी पांजे घर रहे हिते छो तो अचे। अदा बादल जे लाइ हिकु लफ़्ज़ बि न कुझु जाए। हिते लहींदो त छो चवंदो मांसि, जे ईंदो त पोइ साबिर लाउती जी ख़बर अथव पिण वरितो मांसि त वञी विंदर वोड़ींदी। मूं वटि लिहाज़ आ, न त ॾाढो नाही ओथर बणिजी जे न खयो में त वञी खोसकी दंग कंदे। मासी नूरी का तकलीफ़ महसूस कयो त हुकुम कजो, बाक़ी ही केकड़ो तव्हांखे मुबाह। मामा मामा हे तो छा कयो? मत कर, तूं पाण खे वरिया में वियाचे थी मन सम्झ, तुंहिंजी जल्दी हुन सां शादी थींदी।